रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त अज जो प्रोग्राम जश्न मौलूद काबा विलादत बासादत हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जी विलादत खाने काबा ऐं उन सां गॾोगॾु अज जो प्रोग्राम जेको आहे जवान नस्ल जी मुनासिबत सां प्रोग्राम जेको रखियो वियो आहे से जश्न सिन बुलूग जे हवाले सां, जंहिंमें नौजवान जेका आहे नस्ल पोइ चाहे उन में जेका आहिनि छोकिरा या जेको आहिनि असांजूं अदियूं जेकियूं नौजवान आहिनि उन्हनि जे हवाले सां त जेॾीमहिल अल्लाह अज़्ज़ा वजल क़ुरान मजीद में बि ईअं इरशाद फरमाए थो, ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा, यानी अल्लाह जी तकलीफ़ हर इंसान ते उन जी कुदरत ऐं सलाहियत ऐं ताक़त जे एतबार सां आहे। लिहाज़ा अल्लाह अज़्ज़ा वजल पंहिंजा वाजिबात ऐं फ़राइज़ इंसान ते ओॾी महिल फ़र्ज़ कया आहिनि, ओॾी उन सिन में जेॾीमहिल इंसान में अल्लाह जे फ़राइज़नि जी अंजाम जी ताक़त ऐं कुवत ऐं सलाहियत थिए थी ओॾी महिल। त लिहाज़ा इन एतबार सां इहो असां प्रोग्राम जेको अॼु रखियो आहे Rahmanir-Rahim. Wat-tini waz-zaytun wa turi sinin wa hadzal baladil amin. Laqad khalaqnal insana fi ahsani taqwim. Summa radadnahu asfala safilin. إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون وما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين صدق الله العلي العظيم. اللهم صل وسلم وزد وبارك على رسول الله وآله الأطهار على رسول الله وآله الأطهار. फातिमा तू बड़ी सखी है फातिमा, 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 मोहसने अली है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, रोटी तेरे हाथ की पकी, रोटी तेरे हाथ की पकी, अर्श तक गई है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। भक्ति के इमाम के लिए, भक्ति के इमाम के लिए आग पर चली है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे हूंदे बग़ैर कंहिं तमहीद जे ऐं असांजे इन प्रोग्राम जे
पहिरियों ख़िताब जे लाइ ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे सूबाई कारकुन जेको आहे साईं महमूद उल हसन खे दावत ॾींदसि त अचनि असांजे नौजवान नस्ल खे पंहिंजी तकलीफ़ ऐं पंहिंजे इलाही फ़राइज़ खां आगाह कनि। बर मोहम्मद वाल मोहम्मद सलावा अल्लाहुम्मा सल्ली अला